तारीख़ में केतिरा ई अहिड़ा मिसाल मिलनि था जिते वॾियूं आलमी ताक़तूं कंहिं नंढे या विचोले मुल्क में जंग में फासी पयूं ऐं इहा जंग आख़िरकार उन्हनि लाइ मुआशी, सियासी ऐं समाजी बहिरान जो सबबु बणिजी वई। वियतनाम, अफ़गानिस्तान, हवाई जा मिसाल घणो करे इन्ही तनाज़ुर में ॾिना वेंदा आहिनि। अॼु जॾहिं ईरान ऐं अमेरिका जे विच में जंगी तकरार तेज़ी सां वधी रहियो आहे त इहो सवाल बि उभिरे थो त छा तारीख़ ॿीहर वरजाए रही आहे ऐं छा ईरान, रूस ऐं चीन जी प्रॉक्सी बणिजी सघे थो। ही मौज़ू सिर्फ़ फ़ौजी तकरार जो न पर जियोपॉलिटिक्स, मआशियात ऐं आलमी ताक़त जे तवाज़ुन सां जुड़ियल आहे। वियतनाम जंग अमेरिका जी तारीख़ में सभ खां वधीक तकरारी जंगुनि मां हिकु हुई, जंहिंजा अमेरिका मथां नाकारी मुआशी असर पिया। अमेरिका तक़रीबन $168 अरब जंग ते ख़र्च कया। अॼु जी क़ीमत में इहो ख़र्च $1 ट्रिलियन खां वधीक थिए थो। वियतनाम जंग दौरान थियल ख़र्च अमेरिका में महांगाई ऐं मुआशी दबाव खे ख़तरनाक हद ताईं वधायो। अमेरिका जी सुपर पावर वारी आलमी हैसियत खे कापारी धक लॻो। पेंटागन पेपर्स खां पोइ अमेरिकी अवाम जो हुकूमत ते एतमाद घटिजी वियो। अमेरिका में वॾे पैमाने ते जंग मुख़ालिफ़ तहरीकूं शुरू थियूं। नौजवान नस्ल ऐं हुकूमत विच में एतमाद जो बहिरान पैदा थियो। वियतनाम हिकु मिसाल बणियो त गोरिला जंग में सुपर पावर बि फासी सघे थो। ईअं अफ़गानिस्तान जी जंग वरी सोवियत यूनियन जे ज़वाल जो सबबु बणी। 1979 में सोवियत यूनियन अफ़गानिस्तान ते हमलो कयो। जंग लॻभॻ 10 साल हली। सोवियत यूनियन जेको अॻी मुआशी बहिरान में वरतल हो, जंग बेहतर ख़र्च वधाए छॾियो। अरबे रोबेल जंग ते ख़र्च थींदा रहिया। जंग जे नतीजे में सियासी बहिरान वधंदो रहियो। सोवियत यूनियन ते तनक़ीद वधी वई। आलमी सतह ते सोवियत यूनियन खे सफ़ारती अकेलाई खे मुंहुं ॾियणो पियो। जंग में हज़ारें सोवियत फ़ौजी मारिजी विया। वॾे पैमाने ते अफ़गाननि जी लॾ पलाण थी। अमेरिका जे इत्तेहादी मुल्कनि में सभ खां वधीक पाकिस्तान खे नुक़सानु बर्दाश्त करणो पियो। मुल्क जे अंदरि ख़ासि तौर सिंध में अफ़गाननि जी आबादकारी, दहशतगर्दी, धाड़ेल राज, हीरोइन ऐं क्लाशनकोफ कल्चर परवान चढ़ियो। रूसी समाज जे अंदरि जंग ख़िलाफ़ अवामी राय खे हथी मिली। केतिरा ई मोरख चवनि था त अफ़गानिस्तान जंग सोवियत यूनियन जे टुटण जे अहम सबबनि मां हिकु हुई। अमेरिकी रियासत हवाई जे पर्ल हार्बर ते हमले जे नतीजे में शुरू थियल ॿी आलमी जंग दुनिया जो नक्शो ई तब्दील करे छॾियो। हवाई जे पर्ल हार्बर ते 1941 में जापान जे हमले अमेरिका खे सिधी तरह ॿी आलमी जंग में आणे छॾियो। जंग खां पोइ अमेरिका दुनिया जो वॾो सुपर पावर बणिजी वियो, पर इहो मिसाल बि ॾेखारे थो त हिकु स्ट्रेटेजिक हमलो आलमी सियासत खे मुकमल तौर बदिलाए सघे थो। छा ईरान अमेरिका तकरार तारीख़ वरजाए सघे थो? ईरान ऐं अमेरिका जे तकरार जो ख़ासि सबबु न्यूक्लियर प्रोग्राम, ईरानी नार जा सामूंडी रस्ता ऐं विच ओभर में अमेरिकी असर रसूख़ खे वधाइणु आहे। पर हिते हिकु वॾो फ़र्क़ु आहे। ईरान वियतनाम या अफ़गानिस्तान जहिड़ो कमज़ोर मुल्क न आहे। उन वटि मिसाइल प्रोग्राम, इलाक़ाई इतिहाद, स्ट्रेटेजिक जाग्राफियाई जॻह, हरमोज़ लंग जहिड़ा सामूंडी रस्ता मौजूदु आहिनि। इन जो मतिलबु त जंग सिर्फ़ ईरान ताईं महदूद न रहंदी, इहा विच ओभर, नार जे मुल्कनि ऐं एशिया जे कुझु मुल्कनि ताईं पखिड़िजी सघे थी। छा ईरान रूस ऐं चीन जे प्रॉक्सी बणिजी रहियो आहे? हिन सवाल ते माहिरनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। ईरान जो रूस सां गहरो तालुक़ु रहियो आहे। शाम में रूस ऐं ईरान गॾिजी कमु करे चुका आहिनि। यूक्रेन जंग में ईरान पारां रूस खे ड्रोन फ़राहम करण जा इल्ज़ाम आहिनि। ईरान जा रूस ऐं चीन ॿिन्ही मुल्कनि सां दोस्ताना सफ़ारती लाॻापा रहिया आहिनि। ईरान ऐं चीन विच में 25 सालनि जो इक़्तिसादी मुआहिदो थियो। चीन ईरान जे तेल जो वॾो ख़रीदार आहे। ईरान अमेरिका जंग ते नज़र रखंदड़ दिफ़ाई माहिरनि जो चवणु आहे त ईरान कंहिं बि मुल्क जी मुकमल प्रॉक्सी नथो बणिजी सघे। ईरान जी असल हिकमत अमली अमेरिका ख़िलाफ़ महदूद मुज़ाहिमत आहे। ईरान रूस ऐं चीन सां इक़्तिसादी ऐं फ़ौजी ताउन वधाए रहियो आहे। विच ओभर में हलंदड़ तकरार सिर्फ़ ईरान ऐं अमेरिका जे विच में महदूद न आहे, पर आलमी ताक़त जी वॾी रांदि जो हिसो आहे। अमेरिका ऐं उन जा इत्तेहादी ईरानी नार में पंहिंजो असर बरक़रार रखणु चाहिनि था, जॾहिं चीन तवानाई ऐं वापार जा सामूंडी रस्ता महफ़ूज़ रखण जी कोशिश में आहे। रूस हिन इलाक़े में अमेरिकी असर खे घटि करण जी हिकमत अमली अख़्तियार करे रहियो आहे। ॿिए पासे ईरान पंहिंजे इलाक़ाई हैसियत ऐं बक़ा लाइ मुज़ाहिमत जी सियासत करे रहियो आहे। तंहिं करे मौजूदा बहिरान ॿिनि मुल्कनि जे तकरार खां वधीक आलमी जियोपॉलिटिकल मुक़ाबले जी सूरत अख़्तियार करे सघे थो। तारीख़ ॾेखारे थी त वियतनाम अमेरिका लाइ सियासी ऐं समाजी बहिरान जो सबबु बणियो। अफ़गानिस्तान सोवियत यूनियन जे ज़वाल में अहम किरदारु अदा कयो, पर ईरान जो केस मुख़्तलिफ़ आहे। जेकॾहिं अमेरिका ईरान सां वॾी जंग में फासे थो त आलमी तेल मार्केट मुतासिर थींदी। ईरानी नार में वापार रुकिजी सघे थो। चीन ऐं रूस खे जियोपॉलिटिकल फ़ाइदो मिली सघे थो। तारीख़ ॿुधाए थी त वॾियूं आलमी ताक़तूं बि नंढियुनि जंगुनि में फासी करे कमज़ोर थी वियूं आहिनि। वियतनाम अमेरिका खे सियासी बहिरान ॾिनो ऐं अफ़गानिस्तान सोवियत यूनियन जे ज़वाल जो रस्तो हमवार कयो।
जेकॾहिं ईरान ऐं अमेरिका जो तकरार वॾी जंग में बदिलजे थो त उनजा असर सिर्फ़ विच ओभर ताईं महदूद न रहंदा पर आलमी मैशियत ऐं ताक़त जे तवाज़ुन ते बि पवंदा। सवाल इहो आहे त छा दुनिया हिकु नए जियोपॉलिटिकल मोड़ ॾांहुं वधी रही आहे?